नाज़रीन, हैदराबाद में फैक्ट्री धमाके में सड़ी फौत थियल 7 ॼणनि मां 4 ॼणनि जी सुञाणप थी वई आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो खां। जी अब्दुल रसूल, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल, लतीफ़ाबाद में फटाकनि जी फैक्ट्री में थियल खौफ़नाक धमाके में फौत थियल 7 ॼणनि मां 4 फौतुनि जी जेका सुञाणप आहे उहा थी आहे। हैदराबाद पुलिस सुञाणप थियण बैदि फौतुनि जा जेके तफ़सील आहिनि उहे पिणु जारी करण सां गॾु लाश जेके आहिनि उहे वासनि जे हवाले करे छॾिया आहिनि। जॾहिं त पुलिस मूजिबि सुञाणप थियल फौतुनि में 35 खां 40 सालनि जो आहे अब्दुल रशीद पुट अब्दुल अज़ीज़ कुरैशी, जॾहिं त ॿियो 23 सालनि जो आहे फज़ील पुट फारूक यूसुफ़ज़ई, जॾहिं त 23 सालनि जो मोहम्मद वारिस पुट मोहम्मद असलम कुरैशी, जॾहिं त चोथों जेको लाश आहे जंहिंजी सुञाणप थी आहे उहा 55 साला नूर नबी पुट सईद अमन शेख। जॾहिं त मजमूई तौर ते फौतुनि जो अंग जेको आहे उहो 7 आहे, जॾहिं 7 मां 4 जी जेका आहे उहा सुञाणप थी वई आहे ऐं बाक़ी जेकी 3 सुञाणप न थी वई आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाए ॾिनो त ज़ख़्मी जेके आहिनि उहे बि हिन वक़्तु सिविल अस्पताल हैदराबाद में दाख़िल आहिनि, पर 4 ज़ख़्मियुनि जी जेका हालत आहे उहा इंतिहाई ॻणती जोगी आहे, जंहिंखे ॻणती जोगी हालत में कराची अस्पताल रेफर कयो पियो वञे। जी अब्दुल रसूल, अवां जी महिरबानी।